जी नाज़रीन, सिंध में लॉकडाउन वारे ऐलान खां पोइ लाड़काणे में भी मुकमिल तौर ते लॉकडाउन आहे ऐं 7 अप्रैल ताईं जेको ॿुधायो वियो त लॉकडाउन कयो वेंदो ऐं वधीक ॿुधायो वञे थो त हफ़्तो वधीक जेको आहे 15 जेको अप्रैल आहे उन ताईं लॉकडाउन कयो वेंदो। अहिड़े हवाले सां लाड़काणे जा जेके मुख्य कारोबारी मर्कज़ आहिनि, रेशम गली आहे, शाही बाज़ार आहे, बंदर रोड आहे ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उहे मुकमिल तौर ते जेके बंदि आहिनि। लाड़काणे जा मुखिया जेके मेन रस्ता आहिनि उन्हनि ते बि जेको आहे पुलिस पारां रुकावटूं बीहारे करे रोड रस्ता जेके आहिनि उहे मुकमिल तौर सील कया विया आहिनि, बंदि कया विया आहिनि। लॉकडाउन वारो जेको सिलसिलो आहे सुबुह जो थोरी उन में नरमी कई वञे थी, माण्हुनि खे छॾियो वञे थो, जेके सब्ज़ी फ्रूट या ॿियूं जेके भाॼियूं आहिनि उहे ख़रीद कनि था। शाम जो 5 वॻे खां मुकमिल तौर ते लॉकडाउन कयो वञे थो। पुलिस जेकी आहे समूरा रस्ता सील करे थी, कंहिं बि गाॾी खे जेको आहे उहो नथो छॾियो वञे या मोटरसाइकिल जेके हुन या एम्बुलेंस वग़ैरह जेके आहे सिर्फ़ु उनखे छॾियो वञे थो या जेके हॉस्पिटल में माण्हू वञनि था उन्हनि खे छॾियो वञे थो। अहिड़े हवाले सां पुलिस शहर में गश्त बि करे रही आहे। मुख़्तलिफ़ जेके चौराहा आहिनि, मेन रोड आहिनि, उते जेको आहे पुलिस जेको आहे जा जवान जेके आहिनि उन्हनि जूं ड्यूटियूं लॻायूं वयूं आहिनि। ॿाहिरियां जेके ख़ारिजी ऐं दाख़िली रस्ता आहिनि लाड़काणे जा उहे बि मुकमिल तौर ते जेको सील कया विया आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे रोड जे पोयां जेके माण्हू आहिनि इहे पैदल सफ़र करे रहिया आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पंधु सब्जियूं ॿियूं भाॼियूं जेके आहिनि उहे वठी करे जेको आहे उहे पंहिंजे घरनि जे तरफ़ रवंदा आहिनि। सिंध में कोरोना वायरस वारे इशू खां पोइ जेके लाड़काणे जा 7 जेको आहे कोरोना वायरस जा जेके केस ज़ाहिर थिया आहिनि उहे लाड़काणे जे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी में ज़ेर इलाज आहिनि ऐं उहे करंटीना सेंटर में जेको दाख़िल आहिनि, जॾहिं त ॿिया जेके माण्हू आहिनि उन्हनि जो बि इलाजु जारी आहे ऐं 36 माण्हुनि खे जेको आहे 40 जेके माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजे घरनि ॾांहुं जेको मुंतक़िल बि कयो वियो आहे। त अहिड़े हवाले सां लॉकडाउन जेको आहे उहो जारी आहे। सिंध सरकार जो जेको फ़ैसिलो आहे उन ते मुकमिल तौर ते अमल कराइण जे लाइ लाड़काणे ज़िले में बि लाड़काणे इंतिज़ामिया 144 कलम लागू करे जेको आहे ऐं जेको आहे हिते लॉकडाउन मुकमिल कयो वियो आहे। अचो त लाड़काणे वासियुनि खां पुछूं था त उहे हिन बाबति छा था ॿुधाइनि। पोजीशन इहा आहे त 5 बजे दुकान बंदि था कराइनि, सुबुह जो 8 बजे खुलंदा, शाम जो 5 बजे बंदि। कुझु माण्हू सौदो वठी था सघनि, कुझुनि खे ॾाढी ॾुखियाई महसूस थी थिए, ॿाहिरियां जेके अचनि था उहे वठी कान था सघनि। जेलस खे 2 कलाक ॾियनि था, जंहिंमें कुझु माण्हू वठनि था, कुझु ॾाढो परेशान था थियनि, सौदो नथा वठी सघनि। ॿियो केतिरी तकलीफ़ थिए थी, माण्हुनि खे राशन बि ग़रीबनि खे चवंदा न मिलियो, उहो कंहिंखे बि कुझु कान मिलियो आहे। बाक़ी जेके सरहद आहिनि उहे पंहिंजे घर आहिनि, जिन खे ॾिनो आहे त ॾिनो आहे, भाई गवर्नमेंट जे तरफ़ां कुझु बि न मिलियो आहे, का बि शइ न। ख़ाली आसरा ॾिना अथऊं फलाणे ॾींहुं, टीरे ॾींहुं, अॼु ताईं 11 ॾींहुं आहे, का बि शइ कंहिं बि ग़रीब खे कुझु बि न मिलियो। लॉकडाउन जो केतिरो नुक़सानु थियो आम माण्हुनि जो? तमामु घणो, ग़रीब खे त ॾाढी ॾुखियाई महसूस थी थिए, ॾाढो। उन्हनि खे बहरहाल जेके डेली कमाइण वारा हुया, डेली खाईंदा कमाईंदा, उन्हनि खे ॾाढो ॾुखियाई महसूस थी थिए, उहे ॾाढो परेशान आहिनि। गवर्नमेंट वारा कुझु कनि, ग़रीबनि खे कुझु ॾियनि, उहो ॾाढो परेशान क़दम खयो आहे। लाड़काणे वासी चवनि था त वायरस खे जेको रोकण जे लाइ ज़रूरी आहे। कुझु तकलीफ़ूं बि आहिनि, माण्हू जेका पैदल सफ़र कनि था या उन्हनि जूं गाॾियूं नथियूं छॾियूं वञनि, मुकमिल तौर लॉकडाउन कयो वञे थो। ॿिए दोस्त खां पुछूं था त छा था ॿुधाइनि। तव्हां इहो ॿुधाइजो त साईं, हीउ जेको लॉकडाउन आहे हेॾा ॾींहं थियो आहे, अञा कुझु ॾींहं जारी रहंदो, त केतिरी तकलीफ़ थी आहे? साईं, इन ग़रीब माण्हू मज़दूर जेको आहे उहो तमामु तकलीफ़ में आहे। जेको रोज़मर्रा डेली कमाए खाए थो उनखे तमामु घणी तकलीफ़ डेली वेज ते वारा माण्हू उहे तकलीफ़ में आहिनि। सैलरी जेके वारा आहिनि उहे त उन्हनि खे त का ॻाल्हि न आहे, पर ग़रीब ऐं मज़दूर माण्हू जेको डेली कमाए डेली खाए थो उन लाइ वॾो ॾुखियो टाइम गुज़रे थो। हिकु कलाक हिकु पल तमामु वॾी अहमियत रखे थो ऐं तमामु गुज़ारो ॾुखियो थो थिए। असां गवर्नमेंट हुकूमत खे इहा अपील कंदासीं त ग़रीबनि जी ऐं मज़दूरनि जी वधि में वधि वार कई वञे ऐं उनखे रिलीफ ॾिनो वञे। तव्हां सौदो किथां वठी पिया अचो, पंधु छो था वञो? असां साईं पंधु न आहे, सवारी हर शइ बंदि लॻी पई आहे। हिन जे कोरोना वायरस जे करे, जेको लॉकडाउन जे करे असां पंधु पिया अचूं ऐं वञूं ऐं पुलिस हर जाइ ते बीठी आहे। कंहिंसां नाइजाइज़ बि थिए थी, कंहिंसां कंहिंखे छॾनि बि नथा, मोटरसाइकिल हूंदे बि त बाबा पंधु वञूं। असां उहो रिक्वेस्ट कंदासीं पुलिस खे तमामु नरमी करणु खपे। कंहिंखे इस्पताल वञिणो आहे, कंहिंखे भाॼी वठणी आहे, पोइ पुलिस तमामु वक़्तु माना सख़्ती करे थी माण्हुनि ते। घणा माण्हू चवंदासीं घर में हाणे खाइण जे लाइ अटो बि न आहे, राशन न आहे, कंहिं लाड़काणे जे सरंदी वारनि या हुकूमत विरायो आहे राशन? बिल्कुलु, अञा त कंहिं अहिड़े को न विरायो आहे। गवर्नमेंट एम्प्लॉई या कंहिं बि कंहिं DC साहिब कंहिं ग़रीबनि लाइ या असां लाइ ग़रीबनि लाइ को बि अहिड़ो को इंतिज़ामु न कयो आहे। गवर्नमेंट तरफ़ां सिर्फ़ु सखणा ऐलान कया विया आहिनि ऐं ग़रीबनि खे को राशन वग़ैरह नथो ॾिनो वञे।
कंहिं ॾिनो आहे त पंहिंजी सिफारिश ते पंहिंजे हिन ख़ातिर ॾिनो आहे की ग़रीब जेको अबोझ माण्हू आहे उनजी का बि हेल्प नथी कई वञे। साईं इहो ॿुधाइजो त हीउ लॉकडाउन आहे मुकमिल काफ़ी ॾींहं थी विया, अञा कुझु ॾींहं चवनि था वधायो वेंदो, त इहे ग़रीब माण्हू दाहूं था कनि, उन्हनि खे राशन न मिलियो आहे, कारोबार मुतासिर थी विया आहिनि, छा चवंदो तव्हां? लॉकडाउन सुठो अमल आहे, इन खे असां एप्रिशिएट कयूं था सिंध गवर्नमेंट जे इन अमल खे। बाक़ी इन सां गॾोगॾु गवर्नमेंट खे इन शइ ते बि तवजो ॾियणु खपे, जेके माण्हू महदूद थी विया आहिनि रोज़मर्रा जी आमदनी वारा, जंहिंजो गुज़र सफ़र जेको 500 कमाए पंहिंजा बचा पाले पियो, या को होटल जो बेरो आहे, को या मज़दूर आहे, या को पंहिंजो तगारी वारो आहे, रक्शे वारो आहे, चिंची वारो आहे, उन्हनि माण्हुनि जो गुज़र सफ़र तमामु हिकिड़ो तंग थी वियो आहे। गवर्नमेंट त इन शइ ते कंहिं बि क़िस्म जो तवजो न ॾिनो आहे, लॉकडाउन ते तवजो आहे, पर इन सां गॾु उन्हनि जी तकलीफ़ुनि खे बि इन्हनि खे नज़रअंदाज़ न करणु खपे। हिन वक़्तु माण्हुनि जी पोज़ीशन इहा आहे त माण्हुनि जा बचा बुखुनि ते वेठा आहिनि, घरनि में 2-2 ॾींहं चुल्हियूं नथियूं ॿरनि, पर गवर्नमेंट हिन वक़्तु हाणे सखड़ा ऐलान कंदी रही आहे, मुसलसल अॼु 10 ॾींहं आहे, सुभाणे 11 ॾींहं लॉकडाउन खे थींदो। हिन वक़्तु हाणे माण्हुनि खे किलो बि गवर्नमेंट जी तरफ़ां कंहिं बि क़िस्म जो राशन न मिलियो आहे। हितां जी समाजी तंज़ीमूं या साहिब सिहत पंहिंजे तरफ़ां माण्हू जेके उनजी मदद सपोर्ट कनि था, उहो माण्हुनि मदद कई आहे, जंहिंजे सदके जंहिंजे ज़रिए सां माण्हुनि खे कुझु न कुझु जेको आहे सो पेट में लुकमो माण्हुनि में पियो आहे। मां हिन दौर में तव्हांजे धरती जे तवसर सां नुमाइंदनि खे जेके इलेक्शन में पहिरियों दर दर ते भिट कंदा पिया हुआ, महलनि महलनि में पंहिंजूं इलेक्शन जूं ऑफिसूं उन्हनि क़ाइमु कयूं। अॼु मां चवां थो उन्हनि खे ॿाहिरि निकिरणु खपे, माण्हुनि जूं तकलीफ़ुनि ऐं उन्हनि जे अहंजनि खे सम्झणु खपे। वोटनि लाइ त अचनि था माण्हू उहे, पर अॼु उहे माण्हू कंहिं बि दर ते 20-20 करोड़ हिकिड़ो उमेदवार इलेक्शन में ख़र्चु करे थो। लाड़काणे उमेदवार जेके MP MLA जे सीटुनि ते बीठा, अॼु मां उनखे चवां थो हिकिड़ो बि नुमाइंदो दावा था सवाइ हिकिड़ो मोहतब साहिबु आयो आहे, माण्हुनि जे दरनि ते वञी राशन पहुचायो आहे, JU राशन पहुचायो आहे। लाड़काणे शहीद आहे, मां सदर मां चवां थो मां 300 माण्हुनि खे असां राशन पहुचायो आहे, ऐं उनखां ॿियूं नंढियूं नंढियूं तंज़ीमुनि में पुॼायो आहे। पर पीस पार्टी दावा करे थी, उन्हनि जा उमेदवार जेके आहिनि, भला कहिड़ो उमेदवार त सुञो बुखियो आहे हिन जो उमेदवार, करोड़ा रुपया हिननि गवर्नमेंट में कमाया आहिनि, मुसलसल हुकुमरानी हिननि कई आहे, उन्हनि करोड़ा अरबे रुपया ठाहिया आहिनि। अॼु जेके करोड़ करोड़ ग़रीबनि में पंहिंजे महले वासियुनि खे, पंहिंजे अज़ीज़नि खे, पंहिंजे घिटी वारनि खे जेके ॾींदा, मां सम्झां थो माण्हुनि जूं तकलीफ़ूं घटि थी सघनि थियूं। माण्हुनि जूं जेको आहे सो गुरबत, माण्हुनि जी बुख बदहाली खे कुझु न कुझु जेको आहे सो ॿुधो थी सघे थो। उन्हनि नुमाइंदनि खे हिन दौर में ख़ामोश न वेहणु खपे। इलेक्शन जे लाइ घिटनि में बि वञनि था, गपुनि में बि वञनि था, ताज़ियतूं बि उनखे यादि अचनि थियूं, पर अॼु उन्हनि ग़रीबनि जूं जेको आहे सो रड़ियूं ऐं उनजा बचा ॿार महसूब जेके बुखुनि ते वेठा आहिनि, जेके दवा जे सीर भला 20 रुपया कोन्हनि, ॿारनि खे 10 रुपया ख़र्ची ॾियण लाइ कोन्हनि, उमेदवारनि खे चवंदासीं त हू पंहिंजो हौसले खां कमु वठनि, अचनि, वरी बि उन्हनि खे इन रोडनि ते अचिणो आहे, इन आवाम सां वरी उनखे जूझ थियणो आहे। जेकॾहिं इहो उनजो रवैयो हूंदो त सुभाणे माण्हू बि इन जे लाइ लॉकडाउन कंदा, इहे घरनि खां बि न निकिरी सघंदा, पंहिंजे बंगलनि खां बि न निकिरी सघंदा, ग़रीब हिन जो रस्तो तंग कंदा। सुभाणे कहिड़े मुंहं सां इहे माण्हू ॾे अची वोट वठण लाइ ईंदा, उनखे सोचणु खपे। जेकॾहिं सियासत करणी आहे, हिन आवाम सां उन्हनि सां हलणो आहे, त उनजे तकलीफ़ुनि ऐं ॾुखनि खे बि सम्झणो आहे ऐं उन्हनि सां ॾुखनि में भाईवार थियणु खपे। माना डेली पूरत करणु खाइण वारनि माण्हुनि खे माना तमामु जीअं चइबी आहे न वधि में तकलीफ़ आहे। हिन वक़्तु बि असांखे चई पई तानी माना 5 बजे ताईं माना सब्ज़ी आहे, किरानो आहे, बंदि था कराइनि, हज़ारनि जा माल था खणी अचनि, सब्ज़ी नारा रेड़ी नारा सभिनी ग़रीब हिन महिल अचनि था लठियूं हणी। हाणे बि भाईजान खे लठियूं हणी का त दुकान बंदि करायो अथऊं, हाणे काॾां मुंहुं ॾे का त ग़रीब पुलिस जो रवैयो सुठो न आहे लाड़काणे? तमामु माना बेवाजिबी था कनि। मक़सदु आहे ॾेठो आहे ठाहे त उन्हनि सां माना नरमी आहे, बाक़ी न आहे त का त माना हिते बि माना रखनि त मक़सदु आहे त हर कंहिं सां माना साॻियो ई रवैयो रखनि, पर न ॾेठो आहे ठाहे दुआ सलाम आहे त उन्हनि खे छॾनि था, ग़रीब सां ज़ुल्म आहे। चवनि था त वायरस खे रोकण जे लाइ कयो आहे, सुठो अमल आहे त बंदि थिए, माण्हू न निकिरनि, ॿाहिरि न निकिरनि। मक़सदु आहे उहो शेड्यूल रखनि, टाइम टेबल रखनि, कानून सभु कंहिं जे लाइ हिकु कनि बहितर आहे, पर ग़रीब सां माना तमामु नाजाइज़ी आहे। हाणे त राशन बि खुटी वियो आहे, माण्हू परेशान आहिनि, कीअं? राशन बसि इहो बि राशन जो बि आहे, जंहिं UC जे चेयरमैन खे मिले त उहो ई पंहिंजे माना ॾेठ वाट जे हिसाब सां ॾियनि था, कनि था, पर जिन खे ज़रूरत आहे ग़रीबनि खे तव्हां भली हर महले में हली UC में वञी जांच कयो, पुछा कयो, माना नथो पहुचे। UC चेयरमैन माना पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे था ॾियनि। उहे चवनि था असांखे सरकार ॾिनो ई न आहे, पंहिंजे तरफ़ां था ॾियो, पर मक़सदु आहे जेकर ॾियनि था ख़ुदा वास्ते त ज़रूरतमंद खे ॾियनि न। साईं हाणे पंहिंजे हेॾो सहारो ॾिनो आहियो, मां किथे रस्ते में मिली वञे राशन, बसि हिन राशन जे करे घुमूं फिरूं था, ग़रीब माण्हू आहियूं। छा साईं ग़रीब माण्हू आहियूं न, तव्हांखे चवंदा त को आहे ई न सहारो कंहिंजो, अलाह खां सवाइ हिन खां सवाइ राशन कंहिं ॾिनो अथई? कंहिं बि न ॾिनो आहे। मोदम साहब जे पाड़े में रहिया पिया आहियूं, हिन बि न ॾिनो आहे, झूपड़ियुनि में आहियूं साईं असां।
ॿियो सिंध सरकार कुझु कई आहे? कुछ भी न कई आहे, कंहिं बि मदद न कई आहे, बसि घुमंदा फिरंदा था वठंदा के मत मन अलाह ॾेई छॾे कार्य घर सफ़र कीअं थींदो तुंहिंजो? बसि हाणे उहो अलाह ॾिए थो हर कंहिंखे, बसि कयूं था तुंहिंजे दर ते उनजे दर ते वञी पिनी खाऊं था लॉकडाउन में मास्क पाइणो आहे, एहतियात करिणो आहे, एहतियात कयो। बसि मां मार्क्स त हाणे त अलाह ॾिसे थो हर कंहिंखे, छा कयूं, बसि दुनिया में हरू भरू फुल ॾिनो अथनि पंहिंजे अलाह जा कमाइण जे लाइ दुनिया खे। हर रोज़गार बंदि लॻा पिया आहिनि, हे बंदि लॻा पिया आहिनि, ॾिसो था पाण त तकलीफ़ थी आहे। वॾी साईं तकलीफ़ आहे साईं। तव्हां ॿुधाईंदो लॉकडाउन फ़ाइदो आहे नुक़सानु आहे? आहे त फ़ाइदो बहितर आहे, पर हाणे ग़रीब आवाम जेको आहे उन लाइ त परेशानी पैदा थिए थी। इन जे करे हाणे कहिड़ी परेशानी थिए? इहा त जेको रोज़ डेली विज़िट वारा आहिनि उन जे लाइ माना मुश्किल थी वियो आहे, कमु खाइण जे लाइ परेशान लॻा पिया आहिनि। सिंध गवर्नमेंट खे अपील आहे गॾु घणी वायरस बीमारी आहे, लाड़काणे में 7 केस आहिनि, 7 मरीज़ दाख़िल आहिनि, एहतियात करिणो आहे, मास्क नथा पायो। मासिक पियो आहे, पाए पाए साहु मुंझी वियो आहे, हिन खे लाइ खीसे में रखी छॾियो आहे। एहतियात लाज़िमी आहे। छा थियणु घुरिजे? बसि इहो आहे त बहितर आहे त माण्हू लाज़िमी आहे, एहतियात बि हर शइ बि, पर हाणे ग़रीब आवाम जो सिर्फ़ु माना भलो कयो, ग़रीब आवाम खे रिलीफ जो मिले, को हुनखे लाड़काणे जी तावन करे थी? न तावन नथी करे पुलिस लाड़काणे जी। इहो आहे त भाई पंहिंजी ड्यूटीअ में लॻा पिया आहिनि, जेको ॿाहिरि निकिरे थो कंहिंखे लठ था हणनि, माण्हू चवंदा लठियूं हणनि था, वाक़ई हणनि था? लठियूं त लॻाइनि था माण्हुनि खे, घणनि खे लॻियूं आहिनि, घणा दाऊं बि कनि था, पोइ हिन जे करे ख़ौफ़ खां ॿाहिरि निकिरनि ई नथा। इन जे करे माण्हू सिधी माण्हू मुड़नि ई नथा, रोडनि ते अची बीह था रहनि टोलो ठाहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हाणे माण्हू सॼो ॾींहुं घर में बि वेठा आहिनि, को कमुकार आहे ॿाहिरि मजबूरी तौर ते वेंदो न, पर हाणे अहिड़ी ख़ौफ़ वारी बि राशन वग़ैरह विरायो आहे तव्हांजे नुमाइंदे? हितां जे अञा कंहिंखे मिलियो न आहे, चवनि था अॼु मिलंदनि, सुभाणे मिले त बहितर आहे। हर को असां पाण डेली विज़िट वारा आहियूं, असां पाण परेशानीअ में को न कमु हलियो आहे न छा। जी नाज़रीन, सिंध में लॉकडाउन वारे ऐलान खां पोइ लाड़काणे में बि मुकमिल तौरु 144 कलम लागू आहे, लॉकडाउन आहे, माण्हुनि जे हुजूम ते पाबंदी आहे। SHO सिविल लाइन असलम परवेज़ अबड़ो असांखे हर वक़्तु रोड ते नज़र अचे थो, ऐं जिते जिते असां रिकॉर्डिंग कयूं था त असां सां उते मुलाक़ात थिए थी। उनखां पुछूं था त काफ़ी ॾींहं थी विया आहिनि लाड़काणो शहर जे लॉकडाउन जे हवाले सां, अञा कुझु ॾींहं लॉकडाउन वधंदो, छा सूरत हाल आहे, माण्हुनि केतिरो तावन कयो आहे, पुलिस जूं बि कुझु माण्हू शिकायतूं कनि था त पुलिस विढ़े थी, उनखां सॼी सूरत हाल मालूम कंदासीं त हक़ीक़त छा आहे। साईं तव्हां इहो ॿुधाइजो त हेतिरा ॾींहं जेको हीउ लॉकडाउन थियो आहे लाड़काणे ज़िले में, उन जे लाइ छा थियो? मनोहर साहब वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजे क़ीमती टाइम असांखे 5 मिंट ॾिना। गुज़ारिश भाईजान ई आहे, जेके तव्हां ॿ सुवाल कया आहिनि त माण्हू केतिरो था कोऑपरेट कनि, उन में तक़रीबन 80% माण्हू असां सां तावन कोन था कनि। हक़ीक़त इहा आहे, जंहिं बावजूदि असां वहां बि वधी उन्हनि खे सम्झायो बि आहे, उन्हनि खे अवेयरनेस बि ॾिनी आहे, पर सिंध गवर्नमेंट पूरे पाकिस्तान ऐं वर्ल्ड जो मसइलो आहे, हर ऑर्गेनाइज़ेशन हर मीडिया जो माण्हू इन शइ ते फोकस रखी वेठो आहे, पर पोइ बि उहो कोऑपरेट करण जे लाइ तयारु न आहिनि। उन्हनि जा बि कुझु वजूहात हूंदियूं, सबबु हूंदा, मां घणे में होॾे नथो वञा। नंबर ॿी ॻाल्हि जेको तव्हां चयो त पुलिस जूं बि ज़्यादतियूं आहिनि, असल में ज़्यादतियूं इन जे करे थी थियूं वञनि त माण्हुनि वटि शऊर न आहे। जॾहिं हिकु जडवल सवारीअ ते पाबंदी आहे त पोइ 2 ॼणनि माण्हुनि जो या 3 माण्हुनि जो वञणु पंहिंजो जवाज़ नथो बणिजे। जेकॾहिं को बीमार आहे त उनखे बि इन शइ खां गुज़रणो थो पइजे, उनखे बि तकलीफ़ थी अचे, छो त पुलिस खे चवां पंहिंजो बेवस्ती थी वञे त हाणे बीमार खे बि रिलीफ नथो मिली सघे। उन में हिकिड़ी शइ उन्हनि जो माण्हुनि जो पंहिंजी बि ग़लती आहे त जेकॾहिं असांखे रहणो ई घर में आहे त फज़ूल में असां न वञूं। जेकॾहिं सब्ज़ी वठणी आहे, दवा वठणी आहे, टाइमली वठी वरी असां पंहिंजे घर में मौजूदु रहूं। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि, उमेदु आहे लाड़काणे जे अवाम में असांजी त इनशाला जेकॾहिं टाइम पीरियड अञा बि वधे थो लॉकडाउन जो त असां सां ज़रूरु ताउन कंदा। माण्हू इहे दाऊं कंदा, अक्सर असां जॾहिं सर्वे था कयूं चवंदासीं पुलिस असांखे लठियूं थी हणे, छाजे करे? मतिलबु माण्हू था सम्झनि या मजबूरी आहे? साईं माण्हू नथा सम्झनि, हक़ीक़त इहा आहे। लठ वठ जी काई बि ॻाल्हि कोन्हे, हुननि खे हिकिड़ो तमाशो नज़र आयो आहे। असल में हो इन शइ खे महसूसु नथा कनि त हे वायरस जेको आहे उहो केॾो ख़तरनाक आहे। जॾहिं हे माण्हू पंहिंजे घरनि में वेंदा त उन्हनि जे भातियुनि खे बि, जे घर वारनि खे बि इन शइ मां नुक़सानकार थो थी सघे, हिननि जे दोस्तनि खे बि। ॾिसो न, इहे माण्हू जेकॾहिं ॿाहिरि रोड ते मेन रोड ते नथा अचनि त वेही गैदरिंग कनि था, 10-20 माण्हू वेठा आहिनि। पोइ हाणे ॿाहिरि वधण जी बि जेकॾहिं ॿोली न सम्झनि त ज़ाहिर सी ॻाल्हि, उन्हनि खे सम्झाइणो पवे थो की हिन खे तरीक़े सां त जीअं पंहिंजे घर में महदूदु रहणो। केतिरो तजुर्बो थियो आहे लॉकडाउन जे हवाले सां? ऐं ख़ासि तौर ते असां इहो ॾिठो आहे त माण्हू जेको आहे जॾहिं महिल फारिग टाइम में या त के लॻड़ था उॾाइनि, के लूडियो था खेॾनि, तव्हां छा ॾिठो आहे रोड रस्तनि ते? रोड रस्तनि ते साईं जेके शऊर वारो माण्हू आहे, जंहिंमें पढ़ियल लिखियल तबिको आहे, उहो त कोऑपरेट करे थो, उहो इन शइ खे सम्झे थो।
उहो टाइमली निकिरे थो, पंहिंजी सब्ज़ी दवाऊं वठी टाइम सां उहो पंहिंजे जॻह ते वञे थो, उन्हनि जा फैमिली बि ॿाहिरि कोन थियूं निकिरनि। ऐं बाक़ी पंहिंजो उन में कुझु पुलिस जूं बि कोताहियूं आहिनि। असां हिन तव्हांजे चैनल जे तवसु सां जिन बि दोस्तनि खे मीडिया जा माण्हू आहिनि या ॿिए पंहिंजो सोशल माण्हू आहिनि या आम पब्लिक जो माण्हू आहे, तव्हांजे चैनल जे तौर सां असां उन्हनि खां माफ़ी था वठूं जेकॾहिं कंहिंजी दिलि आज़ारी थी आहे। पर ख़ुदारा तव्हांजे चैनल जे तौर सां चवंदासीं त हू पुलिस सां ताउन करे पंहिंजे घरनि में रहनि, ऐं जॾहिं उहो निकिरनि सब्ज़ीअ जे लाइ या ज़रूरी अशिया ख़रीद करण जे लाइ हिकिड़ो माण्हू निकिरे त जीअं असांखे हुननि खे रिलीफ ॾियण में, हुननि सां ताउन करण में असांखे बि आसानी थिए। कयो वियो आहे, रोड रस्ता बंदि आहिनि, माण्हू चवंदा परेशानी आहे, छा चवंदो? वाकई परेशानी त आहे बिल्कुलु, पर पोइ बि अलाह जे हुकुम सां मिली रब असांखे हलाए थो पियो। भला ख़बर आहे बीमारी जेकी वायरस छा आहे, ख़बर पई आहे? इहा ख़बर अलाह खे आहे। ॿुधो अथई भला? हा, ॿुधूं था पिया माण्हुनि जूं ॻाल्हियूं, ती हले थी पई। पर इलाही मासिक पाइणो आहे, मुंहुं ढकणो आहे, बसि रब खे ॿार आहे, अलाह भलाई कंदो मज़ीद वारो साईं। डॉक्टर चवंदा कॿे सां हथ बि न आहे मिलाइणो। बसि पोइ रब माफ़ी ॾींदो, उहो शफ़ा कंदो अलाह साईं। भला हीउ कारोबार बंदि थिए थो, नुक़सानु थिए थो माण्हू? नुक़सानु काफ़ी नुक़सानु आहे भई, बिल्कुलु नुक़सानु आहे। हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा माण्हुनि जी मदद कई आहे साईं। असांखे साईं दीदार दिलि जेको असांजो पीर मिठे जो नवासो आहे, उन असांखे ॾिनो आहे, उन असांखे ॾिनो पियो। घणनि माण्हुनि खे ॾिनो अथई, जिन हुन पर्चा लिखाया आहिनि, नाला लिखाया आहिनि, उन्हनि खे ॾींदो वियो आहे। ॿियनि बि काफ़ियुनि खे उन ॾिनो आहे, असांखे उन पाण ॾिनो आहे भई कूड़ण दादी। छा थियणु घुरिजे? अलाह भलाई कंदो मदीराणो साईं, अलाह खे अमुन थी वञे, अलाह खे सुवाल आहे। साईं इरशाद नालो आहे मुंहिंजो, मज़दूरी ते हुयमि मां। किथे कंदा आहियो? हेॾे दड़ी महिल कंदा आहियूं घणी मज़दूरी आहे? साईं 450। छा सूरत हाल आहे लॉकडाउन खां? साईं सॼो शहर बंदि लॻो पियो आहे, असांखे खाइण जे लाइ अन्न कान्हे को। हाणे कमायो आहे सौदो वठी आया आहियूं। छा छा वरितो अथव मथे? साईं गिहु वरितो आहे, जो कुझु इहे चांवर आहिनि, इहे घर पिया आहिनि। हाणे गिहु वरितो आहे असां। सौदो मिलियो अथव? हे साईं 230 पियो। दिहाड़ी घणी आहे? 450 रुपया। केतिरी तकलीफ़ थिए थी हाणे त बंदि? हाणे सॼो इलाइक़ो बंदि लॻो पियो आहे। अञा चवंदा 2 ॾींहं असां बंदि कंदासीं, इहो 2 महीना, पोइ काॾे वेंदासीं असां मज़दूर? चवंदा मज़दूरनि खे गवर्नमेंट पैसा थी ॾे, राशन थी? न का शइ न, 5 किलो चांवर मिलिया, गिह जी थैली मिली आहे। कंहिं ॾिनी उहा? इहा साईं मौज़म साहब ॾिनी असांखे। 10 किलनि जी अटे जी थैली ॾिनई, 5 किलो जी चांवर ॾिनई, गिह जी थैली हिकिड़ी, ऐं महरी जी दाल ॾिनई किलो। बसि ॿियो कुझु बि न। छा थियणु घुरिजे? पती इहो 5 किलो चांवर त असां 10 किलो अटो त न खाईंदासीं न यकी। इहो त हफ़्ते जो सौदो आहे। घर में भाती बि त हूंदा न, उहे बि त खाईंदा न ज़रूरु। इहो त 2 ॼणनि जो आहे इहो खाधो। छा थियणु घुरिजे? साईं हिन जो कुझु हल निकिरे न, बीमारी हिन महिल ताईं हल न निकितो आहे। हिन महिल ताईं बीमारीअ जो को हल न निकितो आहे। हुकूमत अलाए छा थी करे, जे 2 महीना बंदि थिए त पोइ त आवाम त मरंदी वई। त वायरस आहे, चवंदा मासिक पाइणो आहे, तव्हां बि न पातो आहे, छा चवंदो? असुलु ॻाल्हि इहा आहे साईं, असांखे पातल हूंदो हमेशह। असां हाणे आहे, मां सम्झां थो जेब में आहे, असां थोरो निकितासीं कंहिंसां ॻाल्हाइण जे लाइ। बाक़ी असांखे खीर जो दुकानु आहे गजनपुर चौक ते, अलहमदिल्ला। टाइम असांजो त लिखियलु आहे 8 खां 8। इहो 3 ॾींहं ख़बरूं हलनि थियूं। असां जेको अचे थो बसि तंग कयूं, बिल्कुलु बंदि कयूं, हलिया था वञनि। असांजे लाइ वॾी पुलिस ताउन करे थी लाड़काणे? पुलिस ताउन करे थी, छो नथी करे? पुलिस करे थी। पुलिस न हुजे त आवाम हिक ॿिए खे खाई वञे, बाक़ाइदे सां मारे हिक ॿिए खे तबाह कनि। बाक़ी मेन ॻाल्हि इहा आहे साईं, ॾाढो बुरान ग़रीबी लॻो पियो आहे। ग़रीबनि खे राशन मिलियो आहे भला? साईं असां पंहिंजे अखियुनि सां कुझु बि न ॾिठो आहे, सिर्फ़ु ॻाल्हियूं थियूं हलनि, का शइ बि न आहे हिनमहिल ताईं। लाड़काणे जा चूंडियल नुमाइंदा विया आहिनि? साईं को बि न वियो आहे हिनमहिल ताईं, कंहिं बि ॻाल्हि मां न कए। मथां सिर्फ़ु असां ॿुधो आहे हिकिड़ो इमरान ख़ान थो ॻाल्हाए, ॿियो साईं बिलावल थो ॻाल्हाए, चेयरमैन साहिबु। हेठि त असां कंहिं खां कैंप न ॾिठी आहे, न कंहिंखे हिनमहिल ताईं का बि शइ न ॾिठी आहे। ॾाढो बुरान ॾुखियो आहे साईं, बिल्कुलु ग़रीबी हाल आहे। 300-400 रुपया कमाइण वारा असां माण्हू 100 बि नथो थिए। जेको आहे न कंहिं सार संभाल लधी आहे। इलेक्शन में त सभु कोई वॾेरा ज़िमीदार इहे जेके MP MN अचनि था वोटनि जे लाइ, हाणे को ज़ाहिर कोन्हे। इहा बि मौज़म साहिब खे लख शाबत आहे त मिड़ई कुझु न कुझु ग़रीबनि जी मदद करे थो। बाक़ी ॿियो त को पीपल्स पार्टी वारा लड़ी न आया आहिनि, ॿी का पार्टी वारा आया कोन्हनि। हे असांजे बचनि जी हालत आहे, चौंपल पाइण खां कोन्हे, घर में खाइण खां कोन्हे। काॾे वञूं असां? मज़दूरी ते नथा वञूं त बि बचा असांजा बुख था मरनि। हाणे असांजी अपील आहे सरहंदी वारे माण्हुनि खे त असांजी का मदद करे, का सार संभाल लाइ। चवंदा बीमारी आहे, वायरस हिन खां बचाव एहतियात करिणो आहे। एहतियात साईं हाणे कहिड़ो कयूं? सॼो ॾींहुं घरनि मां निकिरूं कोन था।
हिनमहिल मिड़ई आयासीं इहे बटालू बसर वठण उहे बि न मिलिया मोटिया था वञूं पोइ हाणे जेको नसीबु हूंदो त अलाह राति ॾींदो छा थियणु घुरिजे छा थींदो बसि इहो ई आहे त माना हुकूमत कुझु इक़दामात खणे या के सरहंदी वारनि असांजी न पर ॿिया खोड़ ग़रीब आहिनि उन्हनि जी बि त का मदद कई वञे न त जीअं हिन फाका कशी खां को माण्हू बची सघे तव्हां इहो ॿुधाइजो त इहे जेके सिंध में लॉकडाउन कयो वियो आहे लाड़काणे में 144 कलम लागू आहे हिकिड़ो त इहो माण्हुनि जो रोज़गार जेको आहे मुतासिर थियो आहे ॿियो इहो त वायरस खे रोकण जे लाइ लॉकडाउन बि ज़रूरी आहे तव्हां हिन लाइ छा चवंदो न लॉकडाउन सिंध हुकूमत जा सुठा इक़दामात आहिनि लॉकडाउन थियणु खपे छो त हीउ वायरस सॼी दुनिया में फैलियल आहे सिर्फ़ु हिते न सिंध में न सॼी दुनिया में हितां खां अमेरिका वधि ऐं इटली मुतासिर थिया आहिनि ऐं उन्हनि वटि जदीद सहूलियतूं असां वटि त कुझु बि न आहे वरी बि असां वटि सिंध पुलिस थी ऐं सिंध गवर्नमेंट थी ऐं सुठा इक़दाम आहिनि माण्हुनि खे लॉकडाउन थियणु खपे पंहिंजे घरनि में रहणु खपे ऐं इन बीमारी खां बचणु खपे पंहिंजी वधि हथ धोअण हैंड वॉश कनि पंहिंजी सफ़ाई रखनि ऐं थोरो डिस्टेंस रखनि माण्हुनि खां त इन बीमारी खां बचियो वञी सघे थो पियो जीअं चाइना वधि में वधि इन ते एफर्ट ॾेखारिया ऐं इन बीमारी ते जेको आहे सो लॉकडाउन ॾेखारियो त सुठा एफर्ट हुया भारत चाइना जा ग़रीब माण्हू चवनि था रोज़ ॾियाड़ी जे कमाईंदा राशन न मिलियो आहे चूंडियल नुमाइंदा दरवाज़नि ते उन्हनि जे न आहिनि विया राशन न मिली सघियो पहिरीं ॻाल्हि त चूंडियल नुमाइंदा त हिते ज़ाहिर ई कान था थियनि पिया त चूंडियल नुमाइंदा आहिनि किथे चाहे उहे काउंसलर हुजनि चाहे नाज़िमा हुजनि चाहे MP हुजनि चाहे MNA हुजनि यानी चूंडियल नुमाइंदा को असां नथा ॾिसूं त शहर में को आहे थियणु खपे त इन्हनि खे ॿाहिरि निकिरणु खपे छो त लॻे त ईअं थो पियो त वायरस पहिरियों त इन्हनि खे जेको आहे सो खाई वई आहे चूंडियल नुमाइंदनि खे त इहे पाण खे जेको आहे सो घरनि में इन्हनि पाण खे महदूद करे छॾियो आहे हाणे तव्हां अचो बेरोज़गार थी विया आहिनि माण्हुनि जा रोज़गार बंदि थी विया आहिनि 15-20 ॾींहं या वधि में तव्हां उन्हनि खां अचे ज़ाहिर सिर्फ़ु ॿ लफ़्ज़ बि तव्हां पुछंदो उहो ख़ुशि थी वेंदा तव्हां उनखे ॾेई नथा सघो पिया कुझु बि नथा ॾेई सघो ॾियण जी ज़ात सिर्फ़ु अलाह जी आहे बंदे जी न आहे वायरस खां ख़ौफ़ थियो आहे घर वारनि खे पाण एहतियात कयो सर बिल्कुलु ख़ौफ़ थियो आहे तव्हां ॾिसी सघो था तव्हां कैमरा हीअं फिराए त सॼो हीअं तव्हां लॉकडाउन दायर थींदो को माण्हू कान्हे को बिल्कुलु चेंजिंग अची वई आहे सॼे माहौल में का शइ खुलियल कान्हे का शइ मिले कान थी पई ईअं थो लॻे त ज़िंदगी पहिरियों दफ़ो ॾिठो आहे अलाह साईं राम करे बहरहाल तव्हां ॿुधाइजो साईं लॉकडाउन वारी सूरत हाल खे कीअं था ॾिसो छा चवंदो बिस्मिल्लाह रहमान रहीम जेतिरे क़दुरु लॉकडाउन जो आहे त मूंखे जेको अंदाज़ो आहे त रोड जेके बि आहिनि उहे सभु वीरान आहिनि बाक़ी मौला ऐं घिटियूं आबाद आहिनि तमामु घणी रश आहे पुलिस पंहिंजी कोशिशि करे थी पर आवाम में अञा उहा जागृता न आई आहे त वायरस जेको आहे उहो वायरस आहे बिल्कुलु ख़तरनाक आहे पंहिंजी जाइ ते उन खां डिॼण बि खपे ऐं एहतियात बि करणु खपे जेको बि उपाउ गवर्नमेंट चवे थी उन ते अमल करणु खपे छाकाणि जो हीउ तमामु घणो वायरस आहे ख़तरनाक ऐं ॿियो त असांजे मुल्क में एतिरी फैसिलिटीज़ न आहिनि जो असां हेॾी वॾी वबा सां मुंहुं ॾेई सघूं चाइना मुल्क बची इन करे वियो जो उन्हनि सॼे पंहिंजे वुहान सूबे खे जेको आहे न उतां जे अवाम खे पंहिंजनि घरनि में महदूद करे छॾियो हुनजी सभ खां वॾी कामयाबी इहा हुई चाइना जी सो मुंहिंजे ख़्याल में त अवाम खे अञा ताईं बि घटि शऊर आहे पुलिस जो किरदारु आहे उनखे कीअं था ॾिसो माण्हू चवनि था त पुलिस लठियूं बि हणे थी पुलिस जो चवणु आहे त माण्हू जेको रोडनि ते अचनि था सम्झनि नथा छा चवंदा न पुलिस जे हवाले सां त मां इहो चवंदुमि त पुलिस पंहिंजी महिनत करे रही आहे बिल्कुलु पुलिस का बि कंहिं बि क़िस्म जी कंहिंसां बि का रिआयत कोन्हे वॾी कोशिशि करे रहिया आहिनि त पर अवाम असांजो जेको आहे अञा उहो माना उन हिसे में नथो अचे त उहो ई साॻियो माना शहर ईअं लॻे थो ॼण त माना एतिरे क़दुरु यानी को ख़ौफ़ जीअं ख़ौफ़ हूंदो आहे वायरस जो उहो असांजे अवाम में अञा ताईं पैदा न थियो आहे बाक़ी पुलिस जे हवाले सां मां त चवंदुमि पुलिस पंहिंजी ईमानदारी सां ड्यूटी थी ॾिए ऐं पुलिस जे तरफ़ां का बि क़िस्म जी असांखे का शिकायत कोन्हे जी बिल्कुलु पहिरियों त हुकूमत जेको 15 ॾींहंनि जो लॉकडाउन जो ऐलान कयो सिंध हुकूमत हाणे वफ़ाक़ बि मिली करे मुश्तरका हुननि 14 अप्रैल ताईं इहो कयो आहे नो डाउट इन में को शक न आहे अवाम जी बहितरी लाइ आहे पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त हुकूमत खे मुंहिंजी इहा अपील आहे त यार तव्हां जीअं लॉकडाउन जे तरफ़ वञणु पिया चाहियो जीअं 10 ॾींहं अवल 12 ॾींहं अवल हिन फ़ैसिलो कयो उनखां अवल हिननि मुश्तरका सॼो इजलास वेही कयो त उन में ई फ़ैसिले में हे एमरजेंसी फंड बि रिलीज़ कंदा ऐं अवाम जी जेका बि डेटा आई बायोडेटा आहिनि नादरा खां उहा कलेक्ट कंदा त केतिरा आया की रोज़ाने उजरत ते कमु कंदड़ मज़दूर बेरोज़गार उहे ग़रीब माण्हू आहिनि त जीअं ई लॉकडाउन शुरू थियो त उनजे ॿिए ॾींहं ते या 3 ॾींहं ते
आवाम जे दर दर उन्हनि खे राशन मिले हा त हे हालात हाणे पैदा न थियनि हेॾा बेरोज़गारी ऐं बदहाली जेका आहे माण्हू असां ॾिसूं था रोडनि ते निकिरी आया आहिनि रोज़ानो एहतजाज ते मजबूर आहिनि बाबा असां कोरोना सां वायरस सां मुंहुं ॾेई वेंदासीं विड़ी वेंदासीं जंग पर बुख ऐं बदहाली सां नथा विड़ी सघूं ठीकु पहिरीं ॻाल्हि इहा ऐं ॿी ॻाल्हि त हिननि जी पॉलिसी सम्झ में हिन महिल ताईं नथी अचे वज़ीर आज़म जी जेका अहसास एमरजेंसी पॉलिसी आहे अवाम लाइ ज़िला इंतिज़ामिया ॾांहुं वञूं ज़िला इंतिज़ामिया मिलण लाइ तयारु कोन्हे ग़रीब अवाम सां इहो कीअं मैकेनिज़म हिकिड़ो हिन जो ठहंदो मतिलबु त हे जेको हुकूमत लॉकडाउन कयो आहे माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि ऐं अवाम हिननि सां फुल ताउन में आहे ग़रीब अवाम हुजे अमीर केरु बि हिते हाणे हे वायरस न मुस्लमान थो ॾिसे न हिंदूअ खे थो ॾिसे न ईसाईअ खे ठीकु आहे ऐं ॿी ॻाल्हि त हे बीमारी अहिड़ी आहे जो माण्हू में विचंदड़ सो उनजे करे माण्हुनि एहतियात बि कयो आहे माण्हुनि खे ज़हनी माण्हू जेके न मफ़लूज थी चुका आहिनि पहिरियों हुकुमराननि माण्हुनि खे ॿिनि वक़्त जी रोटीअ में मजबूर करे छॾियो त असां पंहिंजी सियासत कयूं नो डाउट उन्हनि जो मां त इहो चवंदुमि त मोहतरमा जो जेको मिशन हुयो उन्हनि बख़ूबी 100% पूरो कयो आहे रोटी कपिड़ा मकान उन जे जाइ ते ॼण जेके बि इदारा जेको बि नालो मोहतरमा आहे उन्हनि खे तबाहीअ जे किनारे ते पहुचाइणु हिननि जो पूरो मिशन आहे उनजो उबतड़ कमु करणु हिननि अवाम लाइ जेको कुझु कयो आहे कागज़ी कार्रवाई हिन महिल ताईं जेके बि नुमाइंदा आहिनि लाड़काणे जा उनजो तव्हां रिकॉर्ड खणी ॾिसो केरु कंहिंजे दर ते वियो आहे असां छा माण्हू रड़ियूं था कनि रोडनि ते त असां ॾे को नुमाइंदो आयो कोन्हे इलेक्शन जे दौर में दर दर रड़ियूं था कनि ॾींहुं मंझंदि राति त असांखे वोट ॾियो भाइरी बिरादरी लाइ हाणे उहे नुमाइंदा कोन्हनि ऐं जेके 6 लख रुपया या 5 लख रुपया UC वाइज़ खे था मिलनि त उन्हनि चेयरमैननि जी तव्हां ॾिसो त 6 महीना 5 महीना वञी रहिया आहिनि हाणे इलेक्शन थिए अलाए न थिए जेके कोरोना जो सॼो प्रोसेस आहे मूंखे कोन थो लॻे त अवाम ताईं थी सघे को अलाह हिननि खे रूह में रहम ॾे ऐं बिलावल भुट्टो हिते आयल आहे त बिलावल खे असां बि इहो अर्ज़ु कंदासीं त ख़ुदा पंहिंजे वालदा जे नाले ते जेका तव्हांखे हुकुमरानी मिली आहे 11-12 सालनि खां त थोरो मैकेनिज़म ठाहियो ऐं अवाम ताईं सही तरीक़े सां उनजी दादरसी कयो ऐं उनजो मुतालबा जेके पूरा कयो हिन ते इहो चवंदासीं त कोरोना वायरस जे करे 144 कलम लागू आहे मञूं था पर जेको हिते पुलिस जो रवैयो आहे न जेको तमामु ग़लति में ग़लति आहे छो जो पुलिस एहलकार जेके शहरनि सां को पंहिंजी फैमिलियुनि सां वञे थो उनखे बि तमामु तंग था कनि कोरोना वायरस जो को इशू एतिरो न आहे जेतिरो असां सां पुलिस जो इशू आहे न शहरनि सां उहो तमामु ख़राबु चवंदा पुलिस लठियूं बि हाणे अहिड़ी ॻाल्हि आहे पुलिस बिल्कुलु असां मां पाण साफ़ ई आहियां मां पाण कवरेज कयां थो पियो त पुलिस लठियूं त पंहिंजी जॻह ते पर बदइख़लाक़ी जेकी करे थी न कंहिंसां बचड़ा साण उन गंदियूं गारियूं ॾियणु उन्हनि खे उन्हनि जो गाॾियुनि जो नुक़सानु करणु उहो तमामु ग़लति अमल आहे जेको IG सां त ऐलान कयो आहे ख़ुदि पाण त बाबा कंहिं शहरीअ सां तव्हांखे विड़ो उन इख़लाक़ सां पेश अचो पर उनजे उबतड़ कमु थो हले लाड़काणे में नुमाइंदा विया आहिनि माण्हुनि खे राशन मिलियो आहे सम्झो चूंडियल नुमाइंदा त अॼु तव्हां था यादि ॾियारायो बाक़ी चूंडियल नुमाइंदो को बि कंहिंजे दर ते कोन वियो आहे ख़ैर मोहम्मद शेख आहे मेयर लाड़काणे जो उहो बि कुझु ॾींहं अॻु हिते जनाबाग में 144 कलम जी भञकड़ी कंदे जेको आहे त हिते साबुण विराई पर उहे बि एक्सपायर साबुण जेके आहिनि न चवनि था माण्हू असां पाण ॾिठा हुयासीं बाक़ी एक्सपायर साबुण हुया बाक़ी चूंडियल नुमाइंदो को बि ज़ाहिर न आहे बाक़ी समाजी जेके तंज़ीमूं आहिनि न जेके सरहंदी वारा माण्हू आहिनि उहे ग़रीबनि जी मदद कनि था पिया असां मुस्लमान भाइर आहियूं जेकी बि सिंध अवाम आहे असां सभु असांजो अलाह ते यकीन आहे मां उन जे सिलसिले मां नात चवणु चाहियां हाय ख़त में रुसुलोए मौलाए कुलोए मर्ज़ीअ जो मूंखे त्यार ही आहे सुहिणो नबी सरेदार ही आहे सुहिणो नबी सरेदार ख़त में रुसुलोए मौलाए कुलोए मर्ज़ीअ जो मूंखे त्यार ही आहे सुहिणो नबी सरेदार ही आहे सुहिणो नबी सरेदार जी नाज़रीन लाड़काणे में लॉकडाउन जे हवाले सां जेके लाड़काणे वासी आहिनि उन्हनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो चवणु आहे त हीउ जेको लॉकडाउन कयो वियो आहे उन में आम माण्हू जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे ऐं ख़ासि तौर ते माण्हू जेके आहिनि घणा ॾींहं जेको मुकमिल तौरु शहर बंदि हुजण जे करे जेको माण्हुनि खे राशन न मिली सघियो आहे माण्हू तमामु घणो परेशान आहिनि कैमरामैन खे चवंदुसि त हिन तरफ़ ॾेखारे हीउ पेट्रोल पंप आहे हीउ जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो लाहौरी मोहल्ला जो जेको पेट्रोल पंप आहे इहो पंप जेको आहे मुकमिल तौर ते जेको आहे बंदि आहे हिते माण्हू जेके आहिनि 5 वॻे जेको आहे मुकमिल तौरु लाड़काणे में लॉकडाउन कयो वेंदो आहे ऐं लाड़काणो शहर जेको आहे मुकमिल तौर ते सील कयो वेंदो आहे सुबुह जो खुलियल
हूंदो आहे ऐं 5 वॻे मुकमिल तौर ते जेको लॉकडाउन आहे उहो कयो वेंदो आहे। हीउ लाहौरी मौला आहे शहर जो इलाइक़ो। पोयों तव्हां ॾिसी रहिया आहियो त मुकमिल तौर ते हीउ शहर जेको आहे लाहौरी मौला जो इलाइक़ो, हीउ दुकान जेके आहिनि उहे मुकमिल तौर ते बंदि आहिनि। 144 कलम लागू आहे। हिन तरफ़ खां पुलिस जा जवान जेके आहिनि उहे पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। हीउ लाड़काणे जो जेको गजगोड़ पुल मशहूरु आहे, पंप बंदि आहिनि। पुल वटि जेको आहे हीउ चौक आहे जंहिंखे 4 रस्ता मिलनि था। मुकमिल तौर ते जेके ट्रैफ़िक आहे उनखे बंदि कयो वियो आहे ऐं हीअ पुलिस जा जेके जवान आहिनि उहे पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾियनि था। जेके बि गाॾियूं अचनि थियूं उन्हनि खे रोकियो वञे थो, उन्हनि खां पुछियो वञे थो, लॉकडाउन ते अमल कराइण जी कोशिशि कई थी वञे। जेके माण्हू हिते पैदल सफ़र कनि था उन्हनि खां पुछियो वञे थो, उन्हनि गाॾियुनि वारनि खे रोकियो वञे थो। लाड़काणे शहर में 144 कलम लागू आहे ऐं सिंध में जेको कोरोना वायरस वारो इशू आहे उनखां बचण जे लाइ माण्हुनि खे जेको आहे एहतियाती तदबीरूं जेके आहिनि उहे अख़्तियार करणियूं आहिनि। मुंहं ते मास्क पाइणो आहे ऐं हुजूम ते मुकमिल तौर पाबंदी आहे। गॾु न थियणो आहे माण्हुनि खे। हीउ जेको लाहौरी मौला वारो इलाइक़ो आहे उते आउं मौजूदु आहियां। तव्हां ॾिसी रहिया आहियो त मुकमिल तौर ते जेको इलाइक़ो आहे उहो सील आहे। चारई तरफ़ जेके आहिनि हीअ जेके रुकावटूं रखी करे रोड रस्ता जेके आहिनि उहे मुकमिल तौर ते बंदि कया विया आहिनि। इन हवाले सां पुलिस जेके आहे उहा पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रही आहे। रुकावटूं रखी करे रस्ता जेके आहिनि उहे मुकमिल तौर बंदि कया विया आहिनि। हीउ लाहौरी मौला वारो इलाइक़ो आहे ऐं जेके लाड़काणे वासी आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त लॉकडाउन जे करे फ़ाइदो बि आहे पर ग़रीब जेके आहिनि उन्हनि खे नुक़सानु थियो आहे। ख़ासि तौर ते लाड़काणे जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि अञा ताईं ग़रीबनि जा जेके घर आहिनि उन्हनि ते पहुची करे राशन न आहे विरायो। माण्हू जेके आहिनि उहे परेशान आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त चूंडियल नुमाइंदा लाड़काणे वासियुनि जे दरनि ते पहुची करे उन्हनि खे राशन ॾियनि, उन्हनि जी माली मदद कनि त जीअं उहे हिन ॾुखी घड़ीअ मां निकिरी सघनि। कैमरामैन मुश्ताक अहमद खुड़ो सां गॾु मुनवर हिंद, धरती न्यूज़, लाड़काणे।